नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त प्राइमरी स्कूल अली बख्श सिरकी जो अमारत ज़बू हाल जो शिकार थी वियो। अमारत ज़बू हाल करे तइलीमी अमल ठप, उस्तादनि स्कूल अचणु छॾे ॾिनो। स्कूल जे अङण ते गंदो पाणी बीठल, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं पकड़ियल। ॻोठाण जो मास्तरनि ख़िलाफ़ एहतजाज, तदरीसी अमल शुरू करण जो मुतालबो। 15 सालनि खां स्कूल बंदि हुजण करे तदरीसी अमल ठप आहे। स्कूल में मुक़रर उस्ताद ऐं स्टाफ ड्यूटी ॾियण लाइ तयार न आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आया हुए ऐं असांजे ॻोठ जो आवाज़ु उथारियो। साईं, मसइलो इहो आहे, 15-20 साल थी विया आहिनि, बिल्डिंग ईअं ई बंदि पई आहे। हिते 2 उस्ताद मुक़रर आहिनि, हिकु चौकीदार, हिकु पटेवालो। अॼु ताईं न असां उस्ताद ॾिठा आहिनि, न चौकीदार ऐं पटेवाला ॾिठा आहिनि। बसि इहा बिल्डिंग ई ईअं बीठी आहे, जंहिंजी असां 15 सालनि खां मालिकी कंदा था अचूं। पर तव्हां ॾिसो था, बिल्डिंग काफ़ी पुराणी। गुलाम सरवर सर्की आहे, ॿियो अयाज़ सर्की आहे शायदि। ॿियो जेको पटेवालो आहे, पटेवालो जी त हाणे मूंखे नाले ई ख़बर न आहे। बाक़ी चौकीदार मौलवी शमसदीन आहे। ठीकु आहे, 15-20 साल थी विया आहिनि, असां कॾहिं हिते ॾिठा ई कोन्हनि। न स्कूल में उस्ताद, न वरी चौकीदार ऐं पटेवाला। असांजो ॻोठ जो स्कूल आहे, तक़रीबन 20-25 साल थी चुका आहिनि स्कूल खे। असां ईअं बंदि पियल स्कूल ॾिसूं था, न को उस्ताद ज़ाहिर आहे, न को हुते पटेवालो ज़ाहिर आहे, न को ऑफिसर ज़ाहिर आहे। इहे लॻी पई आहे बायोमेट्रिक ते, बायोमेट्रिक किथे थी? उस्ताद असां वटि कोन्हनि, त बायोमेट्रिक कीअं थिए थी? उन मुताबिक़ असां गवर्नमेंट खां अपील था कयूं त स्कूलनि जे ख़िलाफ़ु, जेके स्कूल बंदि पिया आहिनि, उनजे ख़िलाफ़ु कोई एक्शन खणनि। असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी चुको आहे। वी वांट टू जस्टिस फॉर आवर फ्यूचर ऑफ द चिल्ड्रन। सो इट्स माय हम्बली रिक्वेस्ट टू आवर गवर्नमेंट, प्लीज ओपन आवर स्कूल्स एंड सेव आवर चिल्ड्रंस फ्यूचर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।